वक्त मौजूद आहियूं ढोरनारो शहर के थर इलाक़नि में, जिते ढोरनारो वासी जेके हेठिन इलाक़नि में पानी पीअण सबब जेके घरनि खां ॿाहिरि निकिरी थर ॾांहुं आया आहिनि, इन्हनि सां जेके इंतज़ामिया कहिड़ा इन्हनि लाइ जेके इंतज़ाम कया आहिनि ऐं इन्हनि जे बीमारी शिमारी खाधो खुराक लाइ असां इन हवाले सां इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। मैदान जी धड़े ते वेठा नंढड़ा ॿार असां सी पिया मरनि, का शइ वेहण जी जॻह आहे न, उथण जी जॻह आहे न, माल असांजो बुख में मरे, माल बि मरी वियो। शइ कोन मिली, न को तंबू मिले, न को खाधो खुराक मिले, कि ज़मींदारनि जवाब ॾिना आहिनि। असीं पुठे वेठा आहियूं, हमदर्दी करो असां ग़रीबनि जी, महिरबानी वञी। कोठी ॿुठी सभु किरी वियूं आहिनि, बेटी थिया हिते हेठां धड़े ते असां न को खाधो न को पीधो, रिलियूं सभु पुसी वियूं। हाणे ॿार सभु खाधे पीधे तंग वेठा आहिनि वीचारा। 5 ॾींहं थी विया आहिनि असांजी आया, असांजे बोर्ड में घर भर सभु किरी विया आहिनि। असांजी का शइ कोन, राशन न पाणी, असांखे हिते वेठा आहियूं नी, कुझु बि न, तंबू न वग़ैरह कुझु बि कोन, असांखे का बि शइ नथी मिले। टपर बपर घर बार सभु किरी विया आहिनि, हिते धड़े ते अची वेठा आहियूं, जंहिंमें असां खाधे पीते न असांजे कंहिं ऑफिस असांजे सार लधी आहे। थी सघे त महिरबानी करे असांखे कुझु असांजो हाल मरम थियो। आयल जेके बोर्ड मुतासिरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त असांजा जेके हुकुमरान आहिनि उन्हनि खां असां जेको अपील था करियूं त असांजी सार्थ में लाई वञे। कैमरामैन अयान सुमरो सां गॾु उर्स सुमरो, सिंध टीवी न्यूज़ ढोरनारो।